पट ते को बि न पेरो तुंहिंजो केॾो माग ॾुखेरो पंहिंजो पेरनि नाहिनि पेर कड़ा पर ॾूर अञा दग देरो पंहिंजो। मरियम मजीदी सिंध जी हिकिड़ी बरजस्ती शाइरा लेखिका हिकिड़ी मां ईअं चवां थी त दानिश्वर ऐं हिकिड़ी अज़ीम हस्ती जंहिंजी यादि में अॼु ही ताज़ियती मेड़ाको रखियो वियो आहे। इन मेड़ाके में स्टेज ते वेठल सभिनी मानायतनि भाउरनि अदा हकड़ू साहब, राशिद लखमी साहब, अदी सुल्ताना वकासी साहब, अदा असगर बाग़ी साहब ऐं अवां अदी अमरता डायरी, अवां सभिनी भाउरनि खे मां सलाम पेश कयां थी। ऐं जस्सू जे हिन लाइब्रेरी जे अवामी प्रेस क्लब लाइब्रेरी जे जेके बि दोस्त आहिनि, साथी आहिनि ऐं सिंधी अदबी संगत शाखा मलीर जे साथियुनि खे जस्सू जे जंहिं एॾे थोरे टाइम में अञा 2-3 ॾींहं गुज़रिया आहिनि, मां सम्झां थी त सभ खां पहिरियों तज़ियती मेड़ाको अॼु थियो आहे। त तोड़े जो सॼी चइनी पासनि खां ईद जी तयारी आहे, क़ुर्बानी ऐं उज़हीअ जूं तयारियूं आहिनि, हर को माण्हू जानवर वठण ऐं ख़रीद करण ऐं विकिणण में ऐं उन्हनि जी तयारियुनि में मसरूफ़ आहे। जस्सू जे हिन अदबी संगत वारनि खे जिन पंहिंजे फ़र्ज़ खे निभाईंदे हिन हिकिड़ी अदबी शख़्सियत या इल्मी शख़्सियत ते अॼोको हीअ प्रोग्राम रिथियो ऐं मां सम्झां थी इहो आहे फ़र्ज़ शनासीअ जो हिकिड़ो सबूत त हालतूं भली कहिड़ियूं बि हुजनि, मींहुं हुजे, वाह हुजे, उस हुजे, गर्मी हुजे, सर्दी हुजे, कहिड़ी बि हालत हुजे, पर तव्हांखे पंहिंजो कमु कंदो रहिणो आहे। पंहिंजी जेका तव्हांजो जेको शेड्यूल्ड कमु आहे, अदबी संगत जो जेको फ़र्ज़ु आहे त असां इल्मी अदबी कमु कयूं, अदबी सरगर्मियूं कयूं ऐं अदबी गॾिजाणियूं कयूं, अदबी शख़्सियतुनि खे यादि कयूं ऐं अहिड़ा मेड़ाका रचायूं। तोड़े जो थोरा आहिनि पर चवंदा आहिनि त थोरा करणा थालीअ में घणा। त पंहिंजे नोयत जा जेके बि मेड़ाका रचनि था इहे ई कमु आहे, अदबी संगत जो इहो ई कमु आहे। अदा जेका इहा ॻाल्हि कई त तव्हां सामूंडी पटियुनि में अचो, यकीननि उते वञणु खपे। ऐं मां कंहिं ॻाल्हि कई हिते, ऐं जेकॾहिं उते औरतुनि जे हवाले सां जेकॾहिं तव्हां कोई प्रोग्राम रिथियो था या का अहिड़ी गॾिजाणी उतां जे भेनरुनि सां तव्हां रखो था त इनशा अल्लाह ताला असां तव्हां सां गॾु आहियूं। अदी मरियम मजीदी जी मां उनजी कुझु मटीरियल खणी आई आहियां, शाइरी ऐं उनजो जेके कॉन्सेप्ट्स आहिनि उहे खणी आई आहियां तव्हांखे ॿुधाइण लाइ। उनजो जनमु थियो झोक शरीफ़ जे भरिसां केसर ख़ान जतोई ॻोठ में। हाणे झोक शरीफ़ मां चवंदा आहिनि न त सन ऑफ सॉइल, झोक शरीफ़ शाह इनायत रिज़वी, शाह इनायत शहीद जो खेड़े सो खाए, ज़मीन ख़ुदा जी जो खेड़े सो खाए, जो खेड़े सो खाए वारो नज़रियो ऐं उन नज़रिए ते अमली तौर ते हलणु, मोहम्मद ख़ान मजीदी जो किरदारु, मोहम्मद ख़ान मजीदी जी सियासी जेका जिदोजहद जेका बि हुनजी ज़िंदगी हुई ऐं उनजो असरु उनजी न्याणीअ ते। ऐं मां हिते तव्हां सां शेयर कंदी हलां हिकिड़ी ॻाल्हि त मोहम्मद ख़ान मजीदी साहिब जा असांजो मुंहिंजो वालिद साहिब बि जो खेड़े सो खाए नज़रिए जो हामी हुयो ऐं सिंध हारी कमेटी जे उन प्लेटफॉर्म ते ॾाढो सरगर्म हुयो। हैदर बख्श जतोईअ सां, काज़ी फैज़ मोहम्मद वारनि सां अलाटी मूवमेंट जो जेको बुनियादु पियो, उनजो सेंट्रल मर्कज़ी ऑफिस असांजे घर में हूंदी ऐं मोहम्मद ख़ान मजीदी साहिब जो उते अचणु हुयो। ऐं मां तमामु नंढड़ी हुयमि जो हिकिड़ो प्रोग्राम थियो हो, हैदर बख्श जतोईअ जी वरसी मल्हाई वई हुई सिंध हारी कमेटीअ जे पारां ऐं उते मोहम्मद ख़ान मजीदी सिंध हारी हिन जे जतोई हैदर बख्श जतोई साहिब जे मान में शाइरी पढ़ी ऐं मूं पहिरियों भेरो उन्हनि जी शाइरी बाक़ाइदा ईअं त घर में त गॾिजाणियूं वग़ैरह थींदियूं हुयूं, असां ॿारड़ा हुआसीं, ईंदा वेंदा हुआसीं, एतिरो को शऊर कोन हुयो, पर हू जेको हुननि जेको शाइरी पढ़ी उहा अॼु बि मूंखे शाइरी आहे। जेको हुनजो शाइरीअ जो स्टाइल हिते इहा ॻाल्हि बि थी त जीअं हाणे मूंखे यादि आहे हैदर सिंधी हैदर सिंधू हैदर सिंध, वरी उनखे रिपीट करे थो, हैदर सिंधू हैदर सिंध, हिकु सम्झाए थो, हैदर सिंधू हैदर सिंध, हैदर सिंधी सिंध पसंदि, हैदर ॻाढ़ो ॻाढ़ो घोट, हैदर घोट सदा अणमोट। हाणे इहे उहे लफ़्ज़ आहिनि जेके थी सघे थो बेरब्त हुजनि, पर मां हिकिड़ी 7-8 सालनि जी ॿारड़ी हुयमि तॾहिं जा उहे लफ़्ज़ मूंखे अञा ताईं यादि आहिनि
इहो हुयो इन्हनि माण्हुनि जो किरदारु, इन्हनि माण्हुनि जो नज़रियो जेको हू जॾहिं हू ॻाल्हाईंदा हुया त ॿार हुजनि तोड़े ॿुढा नौजवान हुजनि तोड़े औरतूं हुजनि तोड़े मर्द केर बि हुजनि त उन्हनि खे उन्हनि जा उहे ख़्याल, उन्हनि जी उहा सोच, उन्हनि जो नज़रियो ज़हन नशीन थी वेंदो हो। जीअं मां नंढड़ी 7-8 सालनि जी ॿारड़ी हुयमि, उन्हनि जा लफ़्ज़ अञा ताईं मूंखे यादि आहिनि। इहा ई ॻाल्हि अदी मरियम मजीदीअ सां 3 तारीख़ मुंहिंजी फ़ोन ते उन सां ॻाल्हि थी। अदा लक्ष्मी साहिब जे कॉन्फ्रेंस जो ज़िक्र कयो, उन कॉन्फ्रेंस जे लाइ अदीअ खे असां दावत ॾिनी हुई, उन जे लाइ शील्ड बि ठाराई हुईसीं, मूं उन सोशल मीडिया ते रखी बि आहे। पर अदीअ चयो त मुंहिंजी तबियत ठीकु न आहे, मां हिमत भायां कान थी इॾहें अचण जी, वरी ॿिए कंहिं दफ़े ज़रूरु ईंदासीं। त मूं चयोमांसि अदी हा बिल्कुलु ज़रूरु ईंदासीं, छो जो मूंखे ऐं उन सां अदीअ सां पहिरियों मुलाक़ातूं बि हुयूं, ठटे में बि मुलाक़ात थी, हैदराबाद में बि उन्हनि सां मुलाक़ात थी। पर असां चाहियूं पिया त सिंधी अदबी संगत औरत शाख जे पारां अदीअ सां का शाम मिलाइजे या को वक़्तु गुज़ारिजे। सो इन हवाले सां मूं हुनखे दावत ॾिनी त अदीअ चयो त ॿिए कंहिं भेरे ईंदासीं। सो ॿियो को भेरो आयो कोन, ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि जो अदीअ असां खां विछड़ी वई। सो ॻाल्हि पे कयमि त जो खेड़े सो खाए वारो उहो नज़रियो जेको मोहम्मद ख़ान मजीदीअ जी सोच में उनजे छा चइजे त उनजे खून जे ॻाढ़े रत वारी ॻाल्हि कई त रत में रेटो झंडो त उन्हनि जो ई थींदो आहे जिन जो ॻाढ़ो रत हूंदो आहे। त उहो हिनजी पंहिंजी शाइरीअ में बि मिले थो, हुनजी ॻाल्हियुनि में मिले थो। हुनजा जेके तहक़ीक़ी मक़ाला आहिनि 70-75 जे अरसे में जिते तहक़ीक़ एॾी घणी आम कोन हुई, तॾहिं जा हुनजा तहक़ीक़ी मक़ाला आहिनि। ऐं हिकिड़ी पंहिंजे दौर जी हिकिड़ी इंटेलेक्चुअल ख़ातून हुई, ऐं उहो ई साॻियो तसवुरु हुनजी शाइरीअ में। मां चाहियां थी त हुनजी शाइरी तव्हां सां हीअ वंडियां। चए थी पतंग ज्यां जीव जलायो त मञिजे। हाणे हिकिड़े पासे शाह इनायत शहीद जंहिंखे मारियो वियो ऐं उनखे ख़बर हुई त मूंखे मारींदा, या उन खां पोइ जा जेके शहीद। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि मां थोरो वधीक कयां त हिकिड़ो असां वटि इहा ॻाल्हि थी त हू सन जो शिदाई हुयो ऐं जीअं सिंध जो एक्टिविस्ट हुयो, त मोहम्मद ख़ान मजीदी कम्युनिस्ट पार्टी जो बि एक्टिविस्ट हुयो, हू सिंध हारी तहरीक जो बि एक्टिविस्ट हुयो। जॾहिं असांजे घर हुनजो अचणु वञणु थींदो हुयो तॾहिं हू कम्युनिस्ट पार्टी जूं मीटिंग्स थींदियूं हुयूं। ऐं जंहिं कॉन्फ्रेंस जी मूं ॻाल्हि कई हैदरबख्श जतोईअ जी जेका हुननि प्रोग्राम कयो हो, त उहो बि सिंध हारी कमेटी वारनि जे तरफ़ां हुयो। त इहो सॼो जेको आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु पार्टियुनि मां चेंज थियनि था, कम्युनिस्ट पार्टी पोइ वरी विरहाइजी वई, थी सघे थो त हीउ हुन मां मुतमिन न हुजे, पर ही उहे इंटेलेक्चुअल्स आहिनि जेकी पंहिंजे हुननि जो पंहिंजो नज़रियो हूंदो, हुननि जी ज़ात, हुननि जो किरदारु, इहो हिननि जो पंहिंजो नज़रियो हूंदो आहे। पोइ पार्टी भली कहिड़ी हुजे, उहो साॻियो ई नज़रियो, उहा साॻी सोच, उहो साॻियो ई ख़्यालु असांखे मरियम मजीदी जी शाइरीअ में बि मिले थो। चए थी त पतंग ज्यां जीव जलायो त मञिजे, तपी लोह तीअं तन तपायो त मञिजे। सवें सूर सख़्तियूं ऐं हाञा हुजनि पल, सवें सूर सख़्तियूं ऐं हाञा हुजनि भल, कुॾी कंधु सच तां कपायो त मञिजे। इहो तसलसुल आहे। शाह इनायत बि कुॾी अॾीअ ते पंहिंजो सिर ॾिनो हुयो त कुॾी कंधु सच तां कपायो त मञिजे। बिलाशक सचाईअ जी परखा ॾुखी पर, बिलाशक सचाईअ जी परखा ॾुखी पर, अखियुनि सां अखिड़ियूं मिलायो त मञिजे। ऐं हीअ अखिड़ियुनि सां अखियूं आहिनि इनकलाबीअ जी अखि। इनकलाब सां कीअं थी मिले, हिकु इनकलाबीअ जी अखि ॿिए इनकलाबीअ सां कीअं थी मिले, हिकु जेको आहे सो नज़रियाती माण्हूअ जी अखि ॿिए नज़रियाती माण्हूअ सां कीअं थी मिले, ऐं हू पंहिंजी उन विज़न में कीअं उन्हनि जो उहो नज़रियो उभरी करे अचे थो। बिलावल ऐं मंसूर खुटणा न खुटंदा, बिलावल ऐं मंसूर खुटणा न खुटंदा, अमी दार चाढ़े खणायो त मञिजे। सुखनि में सलामी क्लासी थियनि सभु, कलामी सुखनि में सलामी कलामी थियनि सभु, सुखनि में हर कोई मिले थो, सुखनि में सलामी कलामी थियनि सभु, ॾुखनि में बि साथी सॾायो त मञिजे। जे ॾुखनि में जे तव्हां साथी सॾायो त पोइ थी तव्हांजी ॻाल्हि मञिजे। सो इहा ई हिनजी इहो आहे हिन जो नज़रियो, इहो हिननि जी डिटर्मिनेशन आहे, इहो हिननि जो किरदारु आहे जेको हिननि जे लफ़्ज़ मां असांखे ज़ाहिर थिए थो। ऐं ॿोली हिन जी शाइरीअ जी हिकिड़ो 2 सिटुनि जो आहे त ॾुखो नज़म, पर हिन मां 2 सिटूं मां तव्हां सां वंडींदमि। ॾाढो ख़ूबसूरत लॻो। तव्हां हिन में तजनीस ॾिसो या हू ॾिसो, वही वक़्त जी वही विथियुनि मां वही, केॾी ख़ूबसूरती आहे। वही माना उमिरि, ऐं वही वञणु माना ड्रेन आउट थी वञणु। वही वक़्त जी वही विथियुनि मां वही,
अञा सूर सिंजरनि अथनि का खई खई माना जवानी जोबन या ताक़त त माना सूर अञा ताईं पिया सिंजरनि था या खईअ जी माना बि वहीअ में बि अचे थी ॼमार में बि अचे थी त सूरनि जी वरी एॾी ॼमार तोड़े जो असांजी जेको आहे सो वक़्तु गुज़री विया पर पोइ बि सूरनि जी जेका वही जेका आहे सा अञा ताईं जारी आहे। अदी शायदि घणो टाइम न थी वञे कंहिं हिन खां सवाल पुछो हिकिड़े इंटरव्यू में मूं ॾिठो त कंहिं हिन खां सवाल पुछो त ज़िंदगी छा आहे। हाणे ही उहे माण्हू आहिनि जिन खे असां अॼु इन करे यादि कयूं था इन करे इहे असांखे महान लॻनि था जो हिननि जो तालुक़ु किताब सां आहे। जेको माण्हू किताब पढ़े थो उहो माण्हू ॼण पाण पंहिंजो पाण किताब बणिजी वञे थो किताब सां मोहबत कजे त ही माण्हू ज़िंदगीअ खे ॼण पंहिंजो किताब सम्झनि था। चए थी त कंहिं पुछियुसि त ज़िंदगी छा आहे चए थी त ज़िंदगी हिकु दिलनशीन किताब आहे। तव्हां ॿुधो हूंदो माण्हू चवंदा ज़िंदगी हुस्न आहे ज़िंदगी इश्क़ आहे ज़िंदगी मोहबत आहे ज़िंदगी प्री आहे अलाए छा जो छा आहे पर हीअ चए थी ज़िंदगी हिकु दिलनशीन किताब आहे जंहिंखे पढ़ंदे वक़्तु गुज़रण जी ख़बर ई न पवंदी आहे। वक़्तु हथनि मां हली वेंदो आहे रब पाक खां मिलियल हिकु अहिड़ो अतियो जेको फ़क़ति हिकु भेरो जीअण लाइ मिले थो। त हीअ ॾिसो त ज़िंदगीअ खे यानी जेको माण्हू ज़िंदगीअ खे किताब बणाए थो किताब में इल्मु आहे जेको माण्हू ज़िंदगीअ जो मक़सदु इल्म खे बणाए थो त इल्मु उन्हनि जे लफ़्ज़ मां झलके थो इल्मु उन्हनि जे सिट मां झलके थो ऐं इल्मु उन्हनि जे नज़रिए में अहिड़ो त पइजी वञे थो जो हू पंहिंजे नज़रिए ते अॾोल रहनि था। न त तव्हां ॾिसो त अॼुकल्ह नज़रियाती माण्हू मिलणु ॾाढो मुश्किल आहे। ऐं हिकिड़ी हिन जी हिकिड़ो नज़्म आहे ॿियो त बाग़ी अॼु वेसाह बणियो आहे सच जो कूड़ पनाह बणियो आहे सिज जो सारो सीनो कारो सिज खे कारो केरु थो करे सघे सिज जो सारो सीनो कारो ऊंदहि जो गजगाह बणियो आहे छिलकनि छेरा छातियूं ॿेरा छिलकनि छेरा छातियूं ॿेरा गोलियुनि साण निबाह बणियो आहे जूफ़ विकोड़िया सोचूं जज़्बा ही मूंखे शेर ॾाढो पसंदि आयो मूं रस्ते में बि यादि आहे लक्ष्मी अदीअ सां इहा ॻाल्हि जूस माना सतहियत खोखलाइप जूफ़ विकोड़िया सोचूं जज़्बा पैसो साह पसाह बणियो आहे। उहा ई ॻाल्हि त हिननि जे ज़िंदगीअ में हिननि जे नज़रिए में हिननि जे किरदार में नज़रियो आहे। ऐं हींअर तव्हां ॾिसजो त असांजी जेका लीडरशिप आहे असांजा जेके सियासी अॻवान आहिनि असांजो जेको हुकुमरानी आहे जिते आहे उते रुगो हिकिड़ी छसाइप हिकिड़ो सतहियत ऐं इहे सभु शयूं आहिनि। ऐं आहिनि त शयूं ॿियूं बि पर उनखां पोइ मां अदीअ जो हिकिड़ो नज़रियो तव्हां ताईं अदब जे हवाले सां तव्हां सां कन्वे करणु चाहियां थी त हिकिड़े इंटरव्यू में अदीअ खां